छोरी शम्मा शुक्र कर जो रात गुज़री वियव। हाँ न त ख़बर पइजी वञेव। तुंहिंजो मतलब छा आहे? ऐं इन सदोरी अहिड़े सीअ में जॾहिं हथनि पेरनि खे मेंदी आहे न, आउं त ॻाल्हि सम्झी कोन सघियसि। वरी जॾहिं अधे साले सां मूं ॻाल्हि कई, उहो ॻाल्हि खे सम्झी वियो, उहो ई तव्हांखे हिते छॾे वियो आहे। तुंहिंजी ॻाल्हियुनि मां मूंखे त लॻे थो तो का न का सिटी आहे। हाणे चुप कयो, आउं चवां थी पाण बि चुप कयो ऐं मूंखे बि माठ ॾियो त सुठी ॻाल्हि आहे। ऐं मथो मुंहुं अछो जेको आहे सो उस में नाहे कयो, सॼी ॻाल्हि खे आउं सम्झां थी। मासी तूं चवीं छा थी? असांखे त तुंहिंजे इरादनि जी ख़बर ई कान थी पवे। जेकॾहिं राति आजामी आयो हूंदो न घर में ऐं परू त उनखे पूरो करे छॾियो हूंदो। हाणे जो आयो, हाणे तव्हांखे पूरो कंदो। मासी बराबर मूं मेहंदी लाती आहे, मेहंदी लाइण को ॾोहो त कोन्हे। मासी थियो छा आहे जो माम में थी ॻाल्हाई? मिड़ई मासी पंहिंजा थी पलांद करे, ख़बर नाहे त दिलि में अलाए कहिड़ी बला अथसि, अलाए छा थी चवणु चाहे। सुबुह सुबुह जो अची मथे में सूर विधो अथई। न पराए घर अचूं आहे न ईअं थिए असां सां।